फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग, ज़मीनन ते कब्ज़ा, ज़मीनन ते कब्ज़ा, डैम समूरा, डैम समूरा, डैम समूरा, कैनाल समूरा, कैनाल समूरा। सब अहिड़े सीअ में अहिड़े मौसम में सभु हिते सिंध जे करे, छो जो असांजो सिंध सभिनी जे लाइ हिकिड़ो कॉमन पॉइंट आहे, उनजे बका लाइ, उनजे मसइलनि जे लाइ सभु हमेशह टाइम बाय टाइम गॾु थींदा रहिया आहियूं। सिंध ते जेके धाड़ा लॻंदा रहिया आहिनि, इन जी तारीख़ तमामु पुराणी आहे। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे, टाइम बाय टाइम इहे धाड़ा, इहे ज़्यादतियूं, इहे महरूमियूं असांखे ॾिनियूं वयूं आहिनि। कॾहिं जेको आहे ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि, कॾहिं जज़ीरनि ते कब्ज़ा आहिनि, कॾहिं कारूं झर ते टुकाई थिए थी, उन ते कब्ज़ो आहे। कॾहिं कंहिं सूरत में, कॾहिं कंहिं सूरत में पूरो इंतिज़ाम आहे त सिंधी क़ौम खे थकाए करे इन हालत ते पुॼाइजे जो हो सिर्फ़ु हिकिड़े मतिलबु साह खणण लाइ या हिकिड़े वेले जी मानीअ लाइ पिया तड़पनि ऐं उनजे लाइ पिया स्ट्रगल कनि, ताकी कंहिं ॿिए मसइले में उन्हनि जो ध्यानु ई न वञे। पर हाणे जेको मसइलो पाणीअ जो मसइलो थियो आहे, इहो हिकिड़ो ॾिठो वञे त कंहिं बि क़ौम खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ो आख़िरी धकु आहे। नो वाटर नो लाइफ, मतिलबु पाणी अगरि इन इहे कैनाल ठहिया, छो जो सिंधु दरिया में पाणी उअं ई बि कोन्हे। अगरि तव्हां कोटीअ ताईं वञो, उनखां बि अॻिते वञो त दरिया में सिर्फ़ु हिकिड़ी वारी थी उॾामे, मिटी थी उॾामे, पाणी उअं ई बि कोन्हे को। कराची जो सॼो पाणी अलाए किथां टैंकरनि मां थो अचे पियो, पाणी सिंध में उअं ई बि कोन्हे। ऐं जेको थोरो घणो बि आहे उन ते बि अगरि इहे कैनाल, इहो मूंखे पॉलिसी सम्झ में नथी अचे त हिकिड़ी सरसब्ज़ ज़मीन जिते इंसान रहनि था, उन्हनि जूं ज़रूरतूं आहिनि, उन्हनि जा घर घाट, उन्हनि जी ज़िंदगी हले थी उन पाणीअ सां, उन्हनि जी ज़िंदगियुनि खे ब्लॉक लॻाए, उन्हनि जे पाणीअ खे खसे हिकिड़े रेगिस्तान खे आबाद करणु, इहा किथां जी अक़लमंदी आहे। सो इहो हिकिड़ो इशू अहिड़ो आहे जेको सिंधी क़ौम जे लाइ, सिंधी क़ौम जी बका जे लाइ आख़िरी धका। पाणी वियो, ज़िंदगी ख़तमु, असां हिकु हिकु बूंद जे लाइ पिया तरसंदासीं। असांजो को फ्यूचर कोन्हे, को मुस्तक़बिल कोन्हे। भले तव्हां केतिरियूं NGOs हलायो, स्कूल हलायो, हॉस्पिटल्स हलायो, जॾहिं पाणी न हूंदो त इहे सभु शयूं बेकार आहिनि। त हे हिकिड़ो टाइम अहिड़ो अची वियो आहे जो हिन पॉइंट ते सॼी सिंध खे, सॼनी पार्टियुनि खे, हर पंहिंजे पर्सनल उनखे हटाए करे, पार्टियुनि जे झंडनि खे हटाए हिकिड़ी शइ ते मुतहद थियण जी ज़रूरत आहे त इन्हनि कैनालनि ते, सिंधु ते को बि धाड़ो, को बि कैनाल सिंध खे नामंज़ूर आहे। ऐं उहो असां पोयनि 2-3 महीननि जी स्ट्रगल में ॾिठो आहे त पूरी सिंध वेंदे प्राइमरीअ जा ॿार तक हाणे रोडनि ते आहिनि, वकील रोडनि ते आहिनि, शागिर्द रोडनि ते आहिनि, हर क़िस्म, हर सिंधी रोड ते आहे। पर सम्झ में नथो अचे त असांजा जेके इक़्तिदार में वेठल माण्हू आहिनि, उन्हनि खे आख़िर छा थो खपे जो इंसान जॾहिं तव्हांजे सिंध जा माण्हू तव्हां मां ख़ुशि कोन्हनि, उन्हनि जा मसइला तव्हांजा मसइला कोन्हनि, त पोइ तव्हांजो इक़्तिदार में वेहण जो छा फ़ाइदो आहे। चयो असांखे इहो थो वञे त तव्हांजी पंहिंजी सिंधियुनि जी गवर्नमेंट आहे, त इहे कहिड़ा सिंधी गवर्नमेंट में वेठा आहिनि जिन खे पंहिंजे सिंधियुनि जे मसइलनि जो तदारक कोन्हे को, उन्हनि जे मसइलनि जो उन्हनि खे को फ़र्क़ु नथो पवे, ऐं सिर्फ़ु उहो पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण ख़ातिर हर शइ विकिणण लाइ तयारु आहिनि। असांजो कारूं झर वियो हलियो, असांजो कोयलो वियो हलियो, असांजा पेट्रोल गैसनि ते असांजो को हक़ु कोन्हे। असांजा माण्हू जेके आहिनि 3 वक़्तनि जी मानीअ लाइ परेशान आहिनि, नौजवाननि जो को फ्यूचर कोन्हे को। उहे वीचारा दर बदर पंहिंजे सिरनि ते जीअं उन्हनि खे सम्झ में अचे थो पंहिंजा रस्ता ॻोल्हनि था। हिननि असांजे पोयनि 15-20 सालनि जे इक़्तिदार में आख़िर सिंधी नौजवान लाइ, सिंधी अवाम लाइ, सिंधी ॿारनि जे लाइ कयो छा आहे, कहिड़ो जेको आहे उन्हनि जे लाइ मुस्तक़बिल आसान कयो आहे। त मां चवंदमि ॿियूं सभु शयूं पंहिंजी जाइ ते, इलाही महरूमियूं आहिनि, इलाही मसइला आहिनि, पर हाणे वारो जेको मसइलो आहे पाणी, अगरि पाणी कोन्हे, ज़िंदगी कोन्हे। इहो हिननि सिंधी क़ौम खे हिक ई धक में ख़तमु करण जो बंदोबस्तु कयो आहे। सो इन पॉइंट ते सॼी सिंध खे, दुनिया में जिते बि सिंधी रहनि था, सभिनी खे गॾु थी करे हिकु एजेंडा ते कमु करणु खपंदो त इहे असांखे पाणीअ ते धाड़ो, पाणीअ ते कोई एक्स्ट्रा कैनाल मंज़ूर कोन्हे, बल्कि हिन वक़्त ताईं जेके बि इलीगल, लिक छुप में, चोरी छुपे जेके हिननि कैनाल ठाहिया आहिनि, पाणी चोरी कयो आहे, उन्हनि सभिनी खे बि असांखे जेको आहे विड़ी करे हे ई टाइम आहे वापसि कराइणु घुरिजे। जो पाणी जी शॉर्टेज आहे, मतिलबु काफ़ी वक़्त खां हले थी पई, ऐं हाणे त सफ़ा माना बंदि करण वारी ॻाल्हि आहे। त मां सलाम कंदमि सिंध जे माण्हुनि खे
जेके हिन वक़्तु हिकु पॉइंट ते गॾु थी करे रोडनि रस्तनि ते आहिनि, मायूं हुजनि, ॿार हुजनि, नौजवान हुजनि, वकील हुजनि, शागिर्द हुजनि, सभु हिन वक़्तु एहतिजाज कनि था। ऐं मुंहिंजो सलाम आहे उन्हनि खे जो उन धरतीअ ते रही करे अहिड़नि ॾुखियनि हालातनि में असांखे ख़बर आहे त सिंध हुकूमत केतिरी उन्हनि सां प्यारु करे थी। वक़्तनि ब वक़्तनि उन्हनि प्रूफ कयो आहे त ॿियनि सभिनी जे लाइ हुननि जी दिलनि जा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, पर सिंधी अवाम जॾहिं बि पंहिंजे हक़नि जे लाइ पुरअमन एहतिजाज कयो आहे, रोडनि ते आयो आहे, त उन्हनि सां हुननि कहिड़ी कई आहे। तंहिं हूंदे बि वो सभु गॾनि ऐं सभई निकिरनि था ऐं सभई हिन शइ ते एहतिजाज कनि था। ऐं हे ई टाइम आहे जो पूरी दुनिया में जिते बि सिंधी रहनि था इन मसइले ते खे सीरियस वठी करे ऐं इन ते सीरियस एक्शन खणण जी ज़रूरत आहे। ऐं कंहिं बि तरीक़े सां सिंध गवर्नमेंट हुजे, फेडरल गवर्नमेंट हुजे, उन्हनि खे झुकणो ई पवंदो इन पॉइंट ते जो असां पोइ हिते हटण वारा न आहियूं। थैंक यू। General